त मैडम मां खां पुछंदुमि त तव्हां थोरो छो त नाज़रीन जेके अॼु जो नसुल आहे उहे इमदाद हुसैनीअ खे शाइर तौर ते त सुञाणनि था, पर जो सांवल हो उन जी कहाणियुनि जा मुख्य मौज़ू कहिड़ा हुआ ऐं उन्हनि जे कहाणियुनि जे जूं ख़ूबियूं जेके आहिनि ऐं हिन किताब जे बारे में कुझु ॿुधायो। सांवल 1973 में हुन संदसि कहाणी पहिरीं जेका लिखी, हिकिड़ो त कासाई कहाणी को फिल्मी दुनिया में कंहिं ज़माने में छपी हुई जेका खेसि बि यादि न हुई, महबूब शेख हुनखे यादि ॾियारी हुई त तो कहाणी लिखी हुई, मूं छपी हुई उहा। पर 1973 में असांजी शादी जो थियणु ऐं इमदाद हुसैनी शाइर जो सांवल जे कहाणीकार जी हैसियत सां जनम साॻे वक़्तु थियो आहे। सो 73 में हुन मार्च में इहा कहाणी लिखी हुई ऐं उहा तॾहिं मां सोझरो जी एडिटर हुअसि ऐं मूं सोझरो में उहा कहाणी छपी हुई, ॻाल्हियूं सलण न जहिड़ियूं। त तव्हां सम्झो त जेकॾहिं सोझरो हिकिड़ो एॾो पॉपुलर उन ज़माने जो रिसालो हो त 73 में जेके नौजवान हुया उन्हनि यकीननि उहा कहाणी पढ़ी आहे ऐं तॾहिं खां वठी सांवल उन्हनि जो फेवरेट कहाणीकार रहियो आहे। उन खां पोइ उहो मुसलसल लिखंदो रहियो, पोइ उन जूं कहाणियूं महराण 77 में सांवल पाण जेको आहे इमदाद हुसैनी महराण जो एडिटर थियो हो, 77, 1977, 78 ऐं 79। त उन अरसे में हुन जूं कहाणियूं वरी उते महराण में छपियूं आहिनि। ऐं इमदाद हुसैनी जो जेको महराण जी एडिटरी वारो जेको अरसो आहे उहो ख़ुदि हिकिड़ो क्लासिकल पीरियड आहे महराण जो, जॾहिं महराण हिकिड़े पंहिंजे औज ते रसियो हो ऐं छोला छोल महराण हुयो ऐं पॉपुलर रिसालो थी वियो हो। हुन जी सर्कुलेशन इमदाद हुसैनी 500 खां 5000 ताईं पहुचाए छॾी हुई उन ज़माने में। त माना उन दौर में बि इहे कहाणियूं पढ़ियूं आहिनि। इन करे जेको आहे सो बाक़ी हाणे वारो नसुल जेको आहे उन्हनि शायदि, पर तॾहिं बि 2018 में इन जी कहाणी छपी आहे ऐं मुख़्तलिफ़ रिसालनि में छपियूं आहिनि। मिसाल तौरु पारस में छपियूं, नओ न्यापो में छपियूं संदसि कहाणियूं सांवल जूं, महराण में छपियूं, आरसी में 3-4 कहाणियूं छपियूं। आरसी जे पहिरें पर्चे में कहाणी जॾहिं छपी हुई लहर मिड़ोई लाल, त उन ते हिकिड़ो अली नवाज़ फुल हिकिड़ो उन ज़माने में छोकिरो इबरत अख़बार में बि लिखंदो हो, हुन लिखियो त सांवल जॾहिं कहाणियूं लिखणु शुरू कयूं त माण्हू सम्झो त इमदाद हुसैनी बहसियत शाइर एॾो मक़बूल ऐं मशहूरु आहे जो इहो कहाणियुनि जी फील्ड में पॉपुलैरिटी उहा गेन न करे सघंदो। पर जॾहिं हिन जी आरसी जे पहिरें पर्चे में उन जो रायो आहे त आरसी जे पहिरें पर्चे में जॾहिं कहाणी लहर मिड़ोई लाल छपी त घणनि जे हथनि मां मानी जो गिरह किरी पियो। मां सम्झां थी इन खां मथे ॿी का तारीफ़ उन दौर में नथी थी सघे। उन जा मौज़ू ज़ाहिर समाज आहे, समाजी मसइला आहिनि, इशूज़ आहिनि। मिसाल तौरु हुन जी हिकिड़ी कहाणी आहे चंडु चढ़ियो चंडु लड़ियो, उन में असांजो जेको सिंध जो घणे में घणो बर्निंग इशू जेको आहे उहो आहे संगावती तकरार, संगनि ते जेके तकरार थींदा आहिनि, खून थींदा आहिनि ऐं उन में छोकिरियूं जेके आहिनि से साम पवंदियूं आहिनि वॾी वॾेरनि जे, उहे फ़ैसिला कंदा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में। एॾी शानदार कहाणी आहे उहा। त अहिड़े नमूने सां इहा जीअं लहर मिड़ोई लाल आहे, ज़बरदस्त हिकिड़ो समाजी इशू आहे। अच्छा, जहिड़े नमूने सां उहो बहराड़ी जे इशूज़ खे खणी थो अचे, बिल्कुलु उन सहूलियत सां उहो शहरी इशूज़ खे बि पंहिंजी कहाणियुनि में खणी थो अचे। मिसाल तौरु हुनजी हिकिड़ी कहाणी आहे पंजो माण्हू, जंहिंमें हिकिड़े बॉस जो कैरेक्टर आहे, हिकिड़ो मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास मां जेके चढ़ी वॾा ऑफिसर थी था वञनि, पोइ उन्हनि में जेका आकड़ अजाई आकड़ ऐं ॿियनि खे बेइज़तो करणु, पंहिंजे हेठे अमलदारनि सां कीअं उहो बिहेव कनि था, इट्स अ वंडरफुल स्टोरी। सो ऐं साॻे वक़्तु जी मूं चयो समाजी मसइला आहिनि, साॻे वक़्तु इश्क ऐं रोमांस त उअं ई इमदाद हुसैनी बहसियत शाइर एॾो रोमेंटिक आहे। दोहे जी हिकु सिट तूं ॿी सिट आहियां आऊं, मिलियासीं त ठही वियो
ॿिनि मां हिकिड़ो नाव। वाह। इहो मुंहिंजे लाइ कंहिं ज़माने में इहो दोहो चयो वियो हो त ही इज़ सो रोमेंटिक। ऐं ईअं न आहे त हुनजी जेका फितरत जेका हुई उहो रोमांस सिर्फ़ु इहो इश्क मुहबत वारो रोमांस न आहे, हुनजो हू जानवरनि सां ऐं पखियुनि सां बि मुहबत कंदो हो। असां जॾहिं घर में असांजे ख़ासि तौर सां पखियुनि जे लाइ मानी कढंदो हो, जेको बि खाईंदो हो उन मां उन्हनि जे लाइ बचाईंदो हो ऐं वञी उन्हनि खे ॾींदो हो। ऐं पखी कॿरूं, कबूतर, कांव असांजे घर में उनजे मानी ॾियण जो इंतज़ारु कंदा हुआ। त इहा मुहबत जेका आहे सिर्फ़ु इंसान ज़ात सां न, पर जानवरनि, पखियुनि, जनावरनि सां बि हुनजी